रहमान रहीम। अवल नाम अलाह जो ॾींदड़ ॾेह सारे दई न पचारे मिड़निया महिरबान घणो तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, यकीनन तव्हां टेलीविज़न स्क्रीन ऑन करे हिन वक़्तु घरनि में मौजूदु हूंदा आहीं। अज़मत रमज़ान हिन वक़्तु ऑन द स्क्रीन लाइव तव्हां ॾिसो पिया। हिन वक़्तु ई नशर थियो आहे ऐं मुंहिंजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं सभिनीनि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अॼु जी जेका ट्रांसमिशन आहे, अॼु जी गुफ़्तगू रोज़ जीअं ख़ूबसूरत गुफ़्तगू दीन इस्लाम जी रोशनी में रखी वेंदी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी ऐं यकीनन अलामा साहब जॾहिं बि गुफ़्तगू कंदा आहिनि त ख़ूबसूरत तरीक़े सां अव्हां ताईं बहितरीन दीन इस्लाम जी रोशनी में पैगाम पहुचंदो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत में मुस्कुराइणु हुयो, टहक ॾेई बार बार खिलणु उन्हनि जी सीरत मुबारक में शामिल न हुयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेवजह कंहिं बि ॻाल्हि ते गुफ़्तगू कोन कंदा हुया, कंहिंजी दिलि न रंजाईंदा हुया ऐं शफ़क़त जो हथु पाण यतीमनि ते रखंदा हुया। ख़ूबसूरत तरीक़े सां हर कंहिं सां ॻाल्हाईंदा हुया ऐं ख़ूबसूरत मूंखे ॻाल्हि लॻंदी आहे त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन जिन हिकु रिवायत में फ़रमाईंदा त मूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हमेशह संदन चेहरे ते नूर मुबारक मां ॾिठो। सो अॼु पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक ते गुफ़्तगू कई वेंदी। हिन प्रोग्राम में नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वेंदो आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं नेल्सन पैंट जी ख़ुसूसियत इहा आहे त हीअ पैंट तव्हांखे 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ के रंग करे सघंदा आहियो। क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां तव्हां राब्तो करे सघो था, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था, पंहिंजे घर खे हसीन बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो ऐं ज़िंदगी जा तमामु रंग नाज़रीन ख़ूबसूरत हूंदा आहिनि, हसीन हूंदा आहिनि ऐं घर जेकॾहिं ईअं ई हुजे त ख़ूबसूरत न लॻंदो आहे, पर कलर सां यकीनन घर शानदार ख़ूबसूरत बणिजी वेंदो आहे। सो नेल्सन पैंट तव्हांजे लाइ बहितरीन ऑप्शन आहे त तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणायो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो। टैंग एनर्जेटिक ड्रिंक, एनर्जेटिक रमज़ान ऐं टैंग खे चयो वञे थो त एनर्जेटिक ड्रिंक त आहे ई आहे, वाइटामिन C सां भरपूर आहे, वाइटामिन D सां भरपूर आहे, ज़िंक सां टैंक भरपूर आहे ऐं डिफरेंट फ्लेवर्स मौजूदु आहिनि। 4 खां 5 नाज़रीन फ्लेवर्स अचनि था ऐं मार्केट में मौजूदु आहिनि, तव्हां आसानी सां वठी सघो था। नाज़रीन उन खां अलावा असां जे हिन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान खे भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं ज़बरदस्त गिफ्ट बॉक्स पियल हूंदा आहिनि। फॉर्मी जा डिफरेंट प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि, तव्हां उहे बि वठी सघो था कंहिं बि शॉप तां। JFS बिल्डर्स पंहिंजे मुस्तक़बिल जी चूंड, उन्हनि जो सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। ऐं जेकॾहिं असां नेल्सन जी ॻाल्हि कयूं था, नेल्सन ते वरी आऊं मोटी अचां थी। नेल्सन जी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो नेशनल पैंट फ़राहम करे रहिया आहिनि, छाकाणि त नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हांजो घर सभ खां वधीक अहमियत रखे थो तव्हांजे लाइ। ऐं असां वटि नेल्सन जा डिफरेंट गिफ्ट बॉक्स मौजूदु आहिनि ऐं डिनर सेट मौजूदु आहे, तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रहियो हूंदो। नाज़रीन असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था, हिन तरफ़ असांजो किचन संभालींदा आहिनि असलम सोलंगी साहब। भली कार तव्हांखे चऊं था अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाअल्लाह जी ज़बरदस्त पंहिंजी फुल ड्रेसिंग में, पंहिंजे फुल कोड में मौजूदु हूंदा आहिनि, बिल्कुलु फ्रेश एनर्जेटिक मौजूदु हूंदा आहिनि। असांजे प्रोग्राम में हिन तरफ़ असांजा आयल मौज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। अलामा साहब कुझु देरि में असांखे ज्वाइन कंदा। सैयदा हदीसा नूर असांखे ज्वाइन करे चुकियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम हदीसा, आपको मैं वेलकम कहती हूँ। ऐं सैयदा हादिया नूर ॿई पाण में भेनरूं आहिनि, असांजे प्रोग्राम में ॿई मौजूदु आहिनि। हादिया आपको मैं वेलकम कहती हूँ। ऐं उन खां अलावा अलीशा तारिक असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, मैं आपको वेलकम कहती हूँ।
اور ناظرین असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि बख्शल मीराणी साहब, तव्हांखे असां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। सो ट्रांसमिशन जो जेको स्टार्ट आहे इंट्रो खां पोइ मां चाहींदमि त हमद सां थिए, ऐं हमद ख़ूबसूरत आवाज़ असां वटि ॿ मौजूद आहिनि, हदीसा ऐं हादिया। जी बिस्मिल्लाह कीजिए। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या सत्तार या गफ्फार। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या सत्तार या गफ्फार। अल्लाह बहुत करीम है, अल्लाह रहीम है, अल्लाह बहुत करीम है, अल्लाह रहीम है। उसका तो आसियों पे भी लुत्फ़े अमीम है, उसका तो आसियों पे भी लुत्फ़े अमीम है। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या सत्तार या गफ्फार। मुझको है नाज तुझ पे मेरे खुदाए पाक, मुझको है नाज तुझ पे मेरे खुदाए पाक। बख्शेगा तू हमें के गफूर रहीम है, बख्शेगा तू हमें के गफूर रहीम है। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या सत्तार या गफ्फार। सुभानअल्लाह, माशाअल्लाह, ख़ूबसूरत इंतहाई ख़ूबसूरत तमाम ॿिन्हिनि जो आवाज़। ऐं असां वटि मौजूद आहिनि अलीशा तारिक। अलीशा, मैं आपसे नातिया कलाम सुनना चाहूँगी। जी बिस्मिल्लाह कीजिए आप। उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते। मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी। मेरे जुर्मों को तमाशा नहीं होने देते। मेरे जुर्मों को तमाशा नहीं होने देते। अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे, अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे।
मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते। है ये ईमान के आएंगे लहद में मेरी, है ये ईमान के आएंगे लहद में मेरी, अपने मंगतों को वो तन्हा नहीं होने देते, अपने मंगतों को वो तन्हा नहीं होने देते, मेरे आका। नात पढ़ता हूँ तो आती है महक तैबा की, नात पढ़ता हूँ तो आती है महक तैबा की, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते। अलीशा, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। व्यूअर्स, वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान में असां ब्रेक की तरफ वधूं पिया। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूद है। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशा का नालो है, एक एतमाद जो, एक भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूद है, रंग ज़िंदगी जो। नेल्सन पैंट्स जा भरपूर असां वटि गिफ्ट बॉक्स मौजूद आहिनि असां जिन स्टूडियो में। हिकिड़ो साम्हूं खां तव्हांखे बॉक्स नज़र ईंदो हूंदो, उहो डिनर सेट जो आहे जेको नेल्सन पैंट्स की तरफ़ खां आहे। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूद है असां सां। टैंक बनाइण वारनि जो, टैंक बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर सहकार मौजूद है, हकीकी ज़ायको हकीकी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूद है, मौज मस्ती तफरीह जी नई दुनिया। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूद है अज़मत रमज़ान सां। वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो। भरपूर सहकार मौजूद है फॉर मी जो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। JFS जो भरपूर सहकार मौजूद है, पंहिंजी मुस्तक़बिल जी बेहतरीन चूंड JFS बिल्डर्स। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूद है सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजी पंहिंजी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अॼु हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अनहु मुबारक जिन जी विलादत जो बि ॾींहुं आहे, उन बाबति असांजे हिन ट्रांसमिशन में, हिन प्रोग्राम में असां गुफ़्तगू रखंदासीं। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूद है। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशा का नालो है, एक एतमाद जो, एक भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूद है। तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि मशवरो करे सघो था। नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूद है टैंक बनाइण वारनि जो, टैंक बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूद है, हकीकी ज़ायको हकीकी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूद है, मौज मस्ती तफरीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है, वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूद है, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूद है, पंहिंजे मुस्तक़बिल जी बेहतरीन चूंड। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूद है टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चाहे
टपाल मेज़बान ऐं हिन तरफ़ असांखे हिन स्टूडियो में असांखे जॉइन करे चुका आहिनि अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब। तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम अल्लामा साहब। महसूसु थिए पियो त माह रमज़ान ॾाढो जल्दी ॾाढो तकिड़ो गुज़रंदो वञे पियो। अॼु हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन मुबारक जी विलादत जो बि ॾींहुं आहे। सो अव्हां जो बयानु ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। 3 हिजरी मदीना तय्यबा 15 रमज़ानुल मुबारक। अचानक हर तरफ़ ख़ुशख़बरी ऐं ख़ुशी जी लहर फैलिजी वञे थी। पूरे मदीने जा माण्हू ख़ुशि थी वञनि था ऐं हिकिड़ो माण्हू सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में अची ख़ुशख़बरी ॾियनि था त अम्मा ख़ातून जन्नत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा व अर्दाहा घर में विलादत थी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशी जे उन इज़हार में मशहूर थी विया ऐं अम्मा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाहु अन्हा जे घर तशरीफ़ वठी आया ऐं ॾिठऊं हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं प्यारो ऐं सुहिणो ॿारु जेको मौजूदु आहे उनखे हंज में खयऊं ऐं साॼे कन में आज़ान मुबारक पढ़ियऊं, खाॿे कन में तकबीर यानी इक़ामत जेका नमाज़ खां पहिरीं पढ़ी वेंदी आहे उहा पढ़ियऊं। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी तरफ़ मुतवजी थी फ़रमायूं हिननि जो नालो छा रखियो अथव? अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह इन जो पंहिंजे बचे जो नालो मूं हर्ब रखियो आहे। हर्ब चइबो आहे जंग खे, वेड़ खे। छो जो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अनहो जंगजू हुया ऐं जंग सां मुहबत कंदा हुया, इन करे उन जो नालो हर्ब रखियऊं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न इन जो नालो हसन आहे। वरी 7 ॾींहं ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बनफ़्से नफ़ीस 2 बकरियूं संदन जे अक़ीक़े जे तौर ते ज़िबह फरमायूं ऐं मथे जा वार उहे लाथाऊं ऐं उन वार मुबारकनि खे तोड़े उन जे वज़न मुताबिक़ वज़न बराबरि चांदी खे तोड़े सदको ऐं ख़ैरात कयाऊं। हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो खे इहो एज़ाज़ हासिल आहे जो पाण मथे खां वठी दुन ताईं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा बिल्कुलु ऐन मुशाबिह ऐं तस्वीर हुया ऐं वरी नाफ़ खां वठी दुन खां वठी पेरनि ताईं हज़रत अलीउल मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हो जे बिल्कुलु मिसल ऐं उन जी शबी हुया। सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन खे जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे विसाल मुबारक खां पोइ शिद्दत तड़पाईंदी हुई ऐं ज़ियारत जो शौक़ु लाहिक़ थींदो हुयो त घरां निकिरी ईंदा हुया, अर्ज़ु कंदा हुया अहले बैत अतहार खे हज़रत इमाम हसन मुजतबा जी बारगाह में, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी बारगाह में तव्हां ॿाहिरि तशरीफ़ वठी अचो, असां ज़ियारत करणु चाहियूं था। हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन ॿई जॾहिं गॾु बीहंदा हुया त मथे खां वठी पेरनि ताईं ॿिन्ही खे गॾु जॾहिं ॾिसंदा हुया त हू बहू तस्वीर सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उन्हनि खे नज़र ईंदी हुई ऐं उहा जेका शिद्दत हूंदी हुई सिक जी उहा उन्हनि जी लही वेंदी हुई ऐं दिलि उन्हनि जो बाग़ो बहार थी वेंदो हुयो। हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जीअं ज़ाहिर में प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मुशाबे हुया ईअं ई बातिन में बि सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मुशाबे हुया। ईअं ई अख़लाक़ में, किरदार में, इल्म में, अदल में, फ़ज़ल में, कमाल में, हुस्न में, जमाल में सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मुशाबे हुया। संदन सखावत तमामु घणी मशहूर छो जो नानी साहिबा हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि हिकिड़ी बुलंद पाए जी सखी ख़ातून हुई ऐं जेको नानो हज़रत इमामुल अंबिया महबूब ख़ुदा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बि सखावत में
दुनिया में को मिसल ऐं मिसाल कोन हुयो। इन जे करे उहा ख़ूबी बि आला मर्तबे जी हज़रत इमाम हसन मुजतबा खे मौजूदु हुई। इन खां अलावा इल्म जे एतिबार सां बि बुलंद मक़ाम संदन खे हासिलु हुयो ऐं तमामु सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन अक्सर सहाबा किराम हज़रत इमाम हसन मुजतबा खां मुख़्तलिफ़ रिवायतूं कनि था। अहादीस तय्यबात में उहे रिवायात मौजूदु आहिनि। संदन खे इहो बि शर्फ़ हासिलु आहे 4 खुलफ़ाए राशिदीन खां पोइ हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हा जन जी जॾहिं शहादत थी उन खां पोइ मनसबे ख़िलाफ़त ते हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो फ़ाइज़ थिया ऐं 40,000 माण्हुनि संदन जे हथ मुबारक ते बैत करे ऐं संदन ग़ुलामी जो इज़हार कयो। सुभान अल्लाह माशा अल्लाह। असां गुफ्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं। अल्लामा साहब असां अव्हांजी इजाज़त सां हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदासीं। हिन ट्रांसमिशन में बख्शल मीराली साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खां नातिया कलाम असां ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, मेज़बान तूं जो है मेज़बान तूं जो खुदा मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे हबीबे खुदा तो ॾिठा सभु निज़ारा, हबीबे खुदा तो ॾिठा सभु निज़ारा, सॼो जग अव्हां ते है सॼो जग अव्हां ते फिदा मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, मेज़बान तूं जो हाय मेज़बान तूं जो खुदा मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे वञी नूर सां तो ॻंढियो नूर पंहिंजो, वञी नूर सां तो ॻंढियो नूर पंहिंजो, चयो रब बि तोखे हा चयो रब बि तोखे वेझा मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे खणी आए अर्शां तोहफ़ा नूरानी, खणी आए अर्शां तोहफ़ा नूरानी, करम तो ते काफ़ी करम तो ते काफ़ी, मिठा मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, मेज़बान तूं जो हा मेज़बान तूं जो खुदा मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे कुंभर हिकु न रोशन ॻाए सना पियो, कुंभर हिकु न रोशन ॻाए सना पियो, सभु नबियनि जो हादी है नबियनि जो हादी, खुदा मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे अता मुस्तफ़ा थियो, शरफ़ जहिड़ो तोखे
अता मुस्तफ़ा थियो मेज़बान तुंहिंजो है मेज़बान तुंहिंजो ख़ुदा मुस्तफ़ा थियो शरफ़ जहिड़ो तोखे। सुभान अल्लाह माशाअल्लाह। आऊँ शुक्रगुज़ार आहियां बख्शल मीर अली साहब तव्हां जी। अलीशा मैं थैंकफुल हूँ आपकी, तव्हां आया असांजी ट्रांसमिशन खे तव्हां ख़ूबसूरत बणायो। वक़्तु थी वियो आहे साही जो असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान में ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर सहकार नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, रंग ज़िंदगी जो। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर जो, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां फॉर्मी जो, बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ GFS बिल्डर्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे पंहिंजे मुस्तक़बिल जी चूंड। ऐं टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान। कारिनवन जो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महरान टेलीविज़न। नाज़रीन अज़मत रमज़ान में सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वेलकम चवां थी। अज़मत रमज़ान हिन वक़्तु लाइव नशर थी रहियो आहे। तव्हां पंहिंजी टेलीविज़न स्क्रीन्स ते अज़मत रमज़ान लाइव ॾिसी रहिया आहियो। असांखे हिन वक़्तु ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि। सुमैरा जुनैद असांखे जॉइन करे चुकियूं आहिनि, नात ख़्वान आहिनि। मैं आपको वेलकम कहती हूँ सुमैरा। अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह जी असांखे जॉइन कयो आहे सैयद शहबाज़ कासमी साहब, तव्हांखे असां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह सां पाण नात ख़्वान आहिनि, सुठे आवाज़ जा मालिक आहिनि। नाज़रीन अज़मत रमज़ान के भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आलम यार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर दिस, दिस इज़ फॉर मी। ऐं भरपूर सहकार असां सां मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, पंहिंजे मुस्तक़बिल जी चूंड GFS बिल्डर्स। ऐं असां वटि ज़बरदस्त स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान। ऐं हिन तरफ़ असां वटि आयल मुअज़्ज़िज़ महिमान तशरीफ़ फरमा आहिनि, अलम साहब मौजूदु आहिनि। अलम साहब जिन जॾहिं गुफ़्तगू कंदा आहिनि त मुंहिंजी दिलि न चवंदी आहे त मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां, हिकु क़दम अॻियां वधाए। असां प्रोग्राम यकीनन हिकिड़ो लिमिटेड टाइम हूंदो आहे, मख़सूस टाइम हूंदो आहे, असांखे ट्रांसमिशन उन वक़्तु ख़तमु करणी हूंदी आहे। मुफ़्ती साहब अलम साहब माफ़ु कजो, अलम साहब हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक ते अवां जो बयानु अॼु असां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में इरशाद फरमायो पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहणे अख़लाक जे मुतालिक़, इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, बेशक अव्हां आला अख़लाक ते फ़ाइज़ आहियो। आम असां ॾिसूं था ज़िंदगी में जेके आला अख़लाक आहिनि उहे इंसान अख़्तियार करे थो, इंसान जा गुण ठहनि था ऐं इंसान सां उन्हनि जी वाबस्तगी थिए थी। पर अल्लाह ताला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ पाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो, तव्हां सुठनि सिफ़तुनि ते, सुठनि औसाफ़नि ते, सुठनि गुणनि ते तव्हां उन्हनि जे मथां फ़ाइज़ आहियो। यानी सुठा गुण बि जिते हेठि रहिजी वञनि, सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम ऐं मर्तबो उन्हनि खां बि मथां ऐं बुलंद ऐं बाला आहे। ऐं असां ॾिसूं था अख़लाक में, इबादात में, मुआमलात में, इहे टई शयूं इंसान जी ज़िंदगी में काउंटेबल आहिनि ऐं इन्हनि ते नज़र कई वेंदी आहे ऐं इन्हनि सां इंसान खे सुञातो वेंदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अगरि इबादात में अगरि ॾिसूं त
पूरो पूरो ॾींहुं ऐं पूरी पूरी राति वक़्फ़ आहे इबादात में। अगरि कोई घरेलू कमु कनि पिया उहो बि इबादत जी नियत सां कनि पिया। कंहिं बि इंसान खे अल्लाह ताला इहो न फरमायो आहे मुंहिंजा बाना तूं घणी इबादत कई आहे, थोरो तूं आराम कर। लेकिन अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद फरमायो कुमिल लैला, रात जो क़याम कर, इल्ला कलीला, मगर थोरो कर, निस्फहू, अध रात कर, अविन कुस मिनहु कलीला, या अध खां बि थोरो घटाए छॾ। आम बानो पूरी जमार सॼी सॼी राति सॼो ॾींहुं इबादत करे अल्लाह ताला खे का परवाह कोन्हे। लेकिन परवाह आहे त उन रब्बे ज़ुल जलाल खे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। महबूब सॼी राति न बि ऐं अहिड़े अंदाज़ में अल्लाह जी बारगाह में बीहंदा हुया। उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं हत्ता तवर्रमत क़दमाहु, साईं जन जा पेर सुजी वेंदा हुया। पूरी पूरी राति क़याम। मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हांखे त अल्लाह ताला बख़्शे छॾियो आहे ऐं बख़्शिश जो ऐलान। साहब कता कलामी मुआफ़ कजो, असां हितां खां ई कंटिन्यू कयूं था। वक़्तु साही जो थी वियो आहे, व्यूअर्स ब्रेक जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो BBS हमेशह खां आला मयार जी चाहे आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं नेल्सन पैंट खे आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइल्ड वेंचर जी मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन फॉर्मी जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी माह जे लाइ ऐं GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान जी सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में नंढड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं नेल्सन पैंट्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो भरपूर स्पॉन्सरशिप टैंक बणाइण वारनि जी मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार क्विज़ जो मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां ऐं वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं उनखां अलावा GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। असां वटि आयल जेके मौज़ूज़ महिमान मौजूदु आहिनि, नातख़्वा मौजूदु आहिनि, अल्लामा साहब मौजूदु आहिनि जेके दीन इस्लाम जी रोशनी में गुफ़्तगू करे रहिया आहिनि। नातिया कलाम अल्लामा साहब ॿुधो वञे जी। असां वटि मौजूदु आहिनि नातख़्वान। मूं चाहियो पियो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल कंप्लीट थिए दैन असां अॻियां वधूं। जी बिस्मिल्लाह कयो। सलाम जन खे अर्ज़ु कयो त या रसूल अव्हांजी बख़्शिश जो ऐलान क़ुरान मजीद में अल्लाह ताला करे छॾियो आहे, उहो तव्हां एतिरी इबादत छो पिया कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ला अकून आबदन शकूरा, छा मां उन प्यारे परवरदिगार जो शुक्र अदा न कयां जंहिं मुंहिंजी बख़्शिश जो गोया के ऐलान फरमाए छॾियो। इबादात में ॾिसूं त उते आला मक़ाम ऐं मनसब ते फ़ाइज़ आहिनि ऐं अगरि अख़लाक ऐं किरदार जे एतबार सां ॾिसूं त अहिड़ियूं सुहिणियूं सुठियूं ख़ूबियूं दुनिया ऐं इंसानियत में कॾहिं कंहिं न ॾिठियूं हूंदियूं जेके असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मौजूदु हुयूं। अगरि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वर्ताव ॿारनि सां ॾिठो वञे त एतिरो ॿारनि सां प्यार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ पढ़ाईंदा हुया। बाज़ रिवायतुनि में अचे थो त ओरिमल ख़वातीन बि गॾु नमाज़ पढ़ंदियूं हुयूं मस्जिद शरीफ़ में। त जेके नंढड़ा ॿार हूंदा हुया ख़वातीन सां गॾु उहे रोईंदा हुया
त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जी रोइण जी आवाज़ ॿुधी करे नमाज़ खे तख़फ़ीफ़ नमाज़ में कंदा हुया ऐं जल्दी सलाम वराईंदा हुया। उन्हनि ॿारनि जी रोइण जी आवाज़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ ॾींदी हुई। कंहिंजो ॿारु अगरि रोईंदो हुजे, हदीस तइबात में अचे थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, हिकिड़ो त हूंदो आहे पंहिंजो ॿारु, ॿियो हूंदो आहे पंहिंजे बच्चनि जो, पंहिंजे औलाद जो ॿारु, हिकिड़ो हूंदो आहे मिटनि माइटनि जो। पर पाड़े में या घिटी में ईंदे वेंदे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अगरि ॾिसंदा हुया कंहिंजो को बि ॿारु अगरि रोए थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तड़पजी वेंदा हुया ऐं उन्हनि खे खणी हंज में उनखे चुमी ॾींदा हुया। उहो ॿारु ख़ुशि थी पवंदो हो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो बणिजी वेंदो हुयो। ऐं अगरि वॾनि सां ॾिसूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ो वर्ताव, यानी मुसलमान त मुसलमान, जेके नॉन मुस्लिम्स हुया, यहूदी हुया, नसरानी हुया, कुफ़ार हुया, उन्हनि सां अहिड़ो वर्ताव हुयो। हिकिड़े यहूदी सां मामिलो तइ थियो, सौदो तइ थियो, रक़म ते उजरत तइ थी, तव्हांखे हेतिरनि ॾींहंनि खां पोइ उजरत मिलंदी। उहो ॿिए ॾींहं ते हलियो आयो, या रसूल मूंखे रक़म खपे। साईं जन फरमायो असांजो मुआदो हुयो हेतिरनि ॾींहंनि खां पोइ। सहाबा किराम उथी बीठा ऐं उन्हनि ते सख़्ती कयूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां हिन जे मथां सख़्ती न कयो, हिन जी मर्ज़ी आहे, हिन जी रक़म, तव्हां हिन खे इहा तरग़ीब, इहा तालीम ॾियो त सुहिणे नमूने सां तक़ाज़ो करे ऐं मूंखे बि तव्हां चओ त मां हिन जो कर्ज़ु हिन खे वापसि कयां, यानी हुनखे बि चओ, मूंखे बि तव्हां चओ। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, अच्छा वरी उहो शख़्स यहूदी बदतहज़ीबी, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां त अहिड़ा आहियो पर तव्हांजा वॾा बि ईअं हुया, वाइदे ख़िलाफ़ी कंदा हुया, तव्हां हीअं कंदा हुया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम त बि कुझु इरशाद न फरमायो। सहाबा किराम गुस्से जो इज़हार कनि पिया। थोरी देरि खां पोइ उहो ई शख़्स हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु करे पियो, या रसूल अल्लाह मूंखे कलमो पढ़ायो, मां दीन इस्लाम खे क़बूल करियां। सहाबा किराम पुछो जॾहिं तोखे दीन क़बूल करिणो हुयो त तूं शुरू में इहा बदतमीज़ी छो कई? हुन चयो मां आलिम आहियां यहूद जो, तौरेत ज़बूर इंजील जो पढ़ियलु आहियां, मूं निशानी इहा पढ़ी हुई तौरेत ज़बूर इंजील में, जेको अलाह ताला जो आख़िरी नबी ऐं पैगम्बर हूंदो, उन सां जेको जेतिरी बदतमीज़ी कंदो उन सां उन जे बदिले में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नरमी ओतिरे वधंदी वेंदी उन सां। त मां सिर्फ़ु इहे चेक करणु पियो चाहियमि, मूंखे यकीन थी वियो त वाक़ई अलाह ताला जो हबीब ऐं आख़िरी पैगम्बर इहो आहे। ऐं औरतुनि सां जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वर्ताव हुयो, ख़वातीन सां जेको वर्ताव हुयो, वरी जेको जानवरनि सां जेको वर्ताव हुयो हुज़ूर अलैहिस्सलातु अलम साहब वधीक गुफ़्तगू पाण यकीनन जारी रखंदासीं, ख़ासि तौर ते ख़वातीन सां संदन वर्ताव ऐं संदन नियाणियुनि सां वर्ताव उन बाबति असां गुफ़्तगू रखंदासीं, छाकाणि त असांजो जेको हीउ मुआशिरो आहे, मां सम्झां थी त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे किरदार ते ॻाल्हाइण जी असांखे ज़रूरत आहे, उन ते अमल करण जी असांखे उनखां वधीक ज़रूरत आहे। नाज़रीन, वधीक गुफ़्तगू जारी रहंदी। अल्लामा साहब जिन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अॼु ॻाल्हाईंदा। अॻियां वधूं था, असां वटि सुमैरा जुनैद मौजूद आहिनि। सुमैरा, मैं आपसे नाते कलाम सुनना चाहूँगी, बिस्मिल्लाह कीजिए आप। जी बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। जो हिजरे तैबा में याद बन कर सवाल आया, कमाल आया। तेरी दुआओं ही की बदौलत अज़ाबे रब से बचे हुए हैं। तेरी दुआओं ही की बदौलत अज़ाबे रब से बचे हुए हैं।
جو حق میں امت کے تیرے لب پر سوال آیا کمال آیا، جو حق میں امت کہ تیرے لب پر سوال آیا کمال آیا، نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا، غرور حوروں کا توڑ ڈالا لگا کے ماتھے پہ تل خدا نے، کہ غرور حوروں کا توڑ ڈالا لگا کے ماتھے پہ تل خدا نے، جو کالے رنگ کا غلام تیرا بلال آیا کمال آیا، نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا، جو ہجر طیبہ میں یاد بن کر سوال آیا کمال آیا۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ، سٹھو آواज़، ख़ूबसूरत आवाज़ सुमेरा जो। ऐं वक़्तु नाज़रीन साही जो थी वियो आहे, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जी, रंग ज़िंदगी जो, ऐं नेल्सन पैंट खे आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे क्विज़ जी, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां, वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी, ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे GFS बिल्डर्स जी, ऐं उनखां अलावा अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जी पंहिंजी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। अॼु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक ते, संदन किरदार मुबारक ते ॻाल्हि ॿोल रखी वञे पई अज़मत रमज़ान में। ऐं हीअ जेको टॉपिक आहे ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे, त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको रवैयो हुयो पंहिंजी न्याणियुनि सां, औरतुनि सां, जानवरनि सां, हिन मुआशरे में संदन जेको किरदारु रहियो आहे उन बाबति असां कंटिन्यू कंदासीं अज़मत रमज़ान में। भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी, हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, नेल्सन पैंट्स जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक जी, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां, वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया, वाइटल जो सहकार मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर मी जो सहकार मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, ऐं उनखां अलावा अज़मत रमज़ान सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान, ऐं हिन तरफ़ असां वटि महिमान मौजूदु आहिनि अल्लामा साहब ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रवैयो पंहिंजी न्याणियुनि सां, आम औरत सां, हर औरत सां संदन रवैयो कीअं रहियो, असां उन बाबति तव्हांजो बयानु ॿुधणु चाहींदासीं। जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़वातीन जे मथां तमामु घणा महिरबान हुया ऐं उन्हनि सां नरमी जो असांखे हुकुम बि इरशाद फ़रमायो।
मुआशरे में पूरी दुनिया जॾहिं खां दुनिया आबाद थी कंहिं बि मज़हब में औरत खे उहे हुकूक न मिलिया जेके हुकूक अल्लाह ताला जे प्यारे हबीब सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमाया। जायदाद में कॾहिं बि हिसो न्याणी खे यानी कि मुतसवर ई न हुयो, बल्कि उन्हनि खे त पूरियो वेंदो हो, उन्हनि खे त मुआशरे जो हिसो ई न बणायो वेंदो हो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अची हुननि खे मुआशरे में वॾो मथां मक़ाम अता फ़रमायो ऐं जायदाद में हिसो उन्हनि जो मुक़ररु फ़रमायो। ऐं न सिर्फ़ु पीउ जे जायदाद में हिसो बल्कि औलाद जी जायदाद में बि हिसो ऐं हिकिड़ी सूरत में भाउ जी जायदाद में बि हिसो। इहे हिसा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मुक़ररु फ़रमाया, उनखे मक़ाम मथां मक़ाम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिनो। अम्मा ख़ातून जन्नत जॾहिं पंहिंजे घरां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि ईंदी हुई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीहंदा हुआ, इस्तक़बाल करे ऐं निरड़ ते चुमी ॾींदा हुया ऐं पंहिंजी मुबारक चादर उन खट ते तख़्त ते विछाए पंहिंजी जॻह ते सिरांदी खां विहारींदा हुया। इहो प्यारु हुयो पंहिंजी न्याणियुनि सां, औरत सां। त असांखे ॾेखारियूं पिए तव्हां बि पंहिंजे न्याणियुनि सां अहिड़ो सलूक कयो, अहिड़ो वर्ताव कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े मक़ाम ते इरशाद फ़रमायो, हिकिड़ी ख़ातून आई पंहिंजी न्याणियुनि खे वठी शिकायत कई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो, जेको पंहिंजनि ॿिनि न्याणियुनि जी तरबियत करे, उन्हनि जी किफ़ालत करे, सुहिणे नमूने सां तरबियत करे, ऐं परवरिश अलॻि शइ आहे, तरबियत अलॻि शइ आहे। परवरिश जिस्मानी ग़िज़ा खे चइजे थो ऐं तरबियत अख़लाक ऐं किरदार खे चइजे थो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो, जॾहिं उहो तरबियत करे उहो ॿार न्याणियूं जवान थियनि थियूं, क़यामत जे ॾिहाड़े उहो शख़्स जन्नत में मूंसां गॾु ईअं हूंदो जीअं ही ॿई आङुरियूं पाण में गॾु मिलियल आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहा तरग़ीब ॾिनी। वरी इहो बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, घर में का शइ तव्हां वठी अचो था, पहिरीं तव्हां न्याणी खे खारायो, उन खां पोइ तव्हां पुट खे तव्हां ॾियो। हेॾो ख़ूबसूरत टॉपिक आहे, असां जेतिरो ॻाल्हायूं असां वटि वक़्तु खुटी वेंदो, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अख़लाक़ मुबारक, संदन सीरत मुबारक एतिरी ख़ूबसूरत आहे जो ॿुधंदे इंसान जी दिलि नथी भरिजे। सो वधीक पाण कंटिन्यू कंदासीं ऐं असां अॻियां वधूं था। असां वटि मौजूदु आहिनि असांजे प्रोग्राम में सैयद शहबाज़ कासमी साहब, संदन खां नातिया कलाम ॿुधंदासीं, ट्रांसमिशन में शामिलु कंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। को तोड़ दें, उन्हें इख्तियार दिया गया, वो फिर उसके टुकड़ों को जोड़ दें। उन्हें इख्तियार दिया गया, वो जो चाहे चांद को तोड़ दें, और वो जो चाहे चांद को तोड़ दें। उन्हें इख्तियार दिया गया, उन्हें इख्तियार दिया गया, वो फिर उसके टुकड़ों को जोड़ दे। हाँ, वो फिर उसके टुकड़ों को जोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो जो चाहे चांद को तोड़ दें। और जो अली की असर कज़ा हुई, तो वो वक्त पर ही अदा हुई। जो अली 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 जो अली की असर कज़ा हुई, तो वो वक्त पर ही अदा हुई, तो वो वक्त पर ही अदा हुई।
چھپے آفتاب کو موڑ دے، ہاں چھپے آفتاب کو موڑ دے، انہیں اختیار دیا گیا وہ جو چاہیں چاند کو توڑ دیں۔ اور لکھو نازش ان کا یہ معجزہ کہ کسی کی آنکھ نکل گئی، کہ کسی کی آنکھ نکل گئی۔ لکھو نازش ان کا یہ معجزہ کہ کسی کی آنکھ نکل گئی، کہ کسی کی آنکھ نکل گئی۔ وہ لباب دہن سے جوڑ دے، ہاں وہ لباب دہن سے جوڑ دے، انہیں اختیار دیا گیا وہ لباب دہن سے جوڑ دے، انہیں اختیار دیا گیا وہ جو چاہیں چاند کو توڑ دیں، انہیں اختیار دیا گیا وہ پھر اس کے ٹکڑوں کو جوڑ دیں، انہیں اختیار دیا گیا۔ سبحان اللہ، سبحان اللہ، شہباز الہی خوبصورت کلام، ماشاء اللہ ساں خوبصورت آواز تہاں جو۔ ناظرین وقت ساہی جو تھی ویو ہے، بریک سے طرف ودنداسیں۔ عظمت رمضان میں سہکار موجود ہے بروک بانڈ سپریم ڈسٹ جو BBS ہمیشہ کا اعلیٰ معیار جی چاہیں ہے۔ نیلسن پینٹس جو بھرپور سہکار موجود ہے، نیلسن پینٹ اعلیٰ معیار جو نیشنل پینٹ برانڈ ہے، تمام کوالیفائڈ کلر کنسلٹنٹ سان بھی مشورو کرے سکو تا، پنجے گھر کے خوبصورت بنائے سکو تا۔ ناظرین بھرپور سہکار موجود ہے عظمت رمضان سان ٹینک بنائن وارن جو ٹینک بنائے بہتر مستقبل روزانہ، بھرپور سہکار موجود ہے کوئس جو حقیقی ذائقو حقیقی خوشی سان، وائلڈ وینچر جو بھرپور سہکار موجود ہے موج مستی تفریح جی نئی دنیا، وائٹل جو بھرپور سہکار ناظرین موجود ہے عظمت رمضان سان وائٹل پیو زندگی جیو، فارمی جو بھرپور سہکار موجود ہے، بھرپور سہکار موجود ہے عظمت رمضان میں GFS بلڈرز جو۔ ناظرین ان کا علاوہ سنجی نمبر 1 چاہے ٹپال میزبان جو بھرپور سہکار موجود ہے عظمت رمضان سان، کاڈے نون جو ڈسنا رہجو ماہ رمضان جی ہے اسپیشل ٹرانسمیشن عظمت رمضان۔ ناظرین سبھی ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी ऐं अॼु जो जेको ही प्रोग्राम हली रहियो आहे, जेका ट्रांसमिशन लाइव अव्हां ताईं पहुची रही आहे, तमामु ख़ूबसूरत ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न चैनल जे थ्रू, ऐं स्क्रीन ते हिन वक़्तु तव्हां लाइव ई ॾिसी रहिया आहियो ट्रांसमिशन। ख़ूबसूरत गुफ़्तगू हली रही आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक ते, ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ईमानदारी सखावत ते वधीक ॻाल्हि ॿोल रखी वेंदी, संदन खे अल अमीन चयो वेंदो हुयो, ऐं वधीक दीन इस्लाम जी रोशनी में अल्लामा साहब गुफ़्तगू अवां साण कंदा। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूद है ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशा का नाज़रीन नालो है, कैतमाद जो एक भरोसे जो, ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूद है, रंग ज़िंदगी जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है, टैंक जो टैंक बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं भरपूर सहकार मौजूद है अज़मत रमज़ान सां क्विज़ जो, वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है, अज़मत रमज़ान सां वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है, ऐं उन खां अलावा सहकार मौजूद है फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर दिस इज़ फॉर मी। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद है GFS बिल्डर्स जी, ऐं GFS बिल्डर्स पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। नाज़रीन उन खां अलावा अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूद है टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान, ऐं हिन तरफ़ असां वटि ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ मौजूद आहिनि, हदीसा नूर सैयदा हादिया नूर, हादिया ऐं हदीसा ॿई पाण में भेनरूं आहिनि, ख़ूबसूरत आवाज़ अथनि जी। बिस्मिल्लाह कयो तव्हां खां सनातिया कलाम ॿुधूं था जी। हालिद किसको सुनाए आपके होते हुए, हाल
हाल दिल किसको सुनाए आपके होते रिदाएं आपके होते हुए। सुभान अल्लाह हदीसा माशाअल्लाह माशाअल्लाह। असां वटि असलम साहब मौजूदु आहिनि ऐं असलम साहब ख़ामोशी सां गुफ़्तगू ॿुधी रहिया हूंदा आहिनि, नातिया कलाम ॿुधी रहिया हूंदा आहिनि। उन खां पोइ जॾहिं तव्हां टैंक ठाहींदा आहियो त पोइ टैंक मूंखे लॻे थो अञा वधीक ज़ाइको अची वेंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हीअ असां जेको अज़मत रमज़ान जेको असांखे रूह जो सुकून ॾींदो आहे, असांखे ॿुधंदा आहियूं माना चओ त जेतिरो गौर फ़िक्र सां ॿुधंदो ओतिरो तव्हांखे माना रूहानी सुकून मिलंदो। बिल्कुलु बिल्कुलु। टैंक तव्हां तयारु कंदो, कहिड़ो फ्लेवर तयारु कंदो? अॼु असां मैंगो फ्लेवर तयारु कंदासीं टैंक जो। हूअं त टैंक जा सभु फ्लेवर आला आहिनि, जेके बि तव्हां फ्लेवर पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ तव्हां फ्लेवर इस्तेमालु करे सघो था। बिल्कुलु। इहे 1 जग में 3 स्पून पाण ऐड कंदासीं। ओके। उन खां पोइ हीअ त आसान ड्रिंक आहे, तव्हांखे त ख़बर आहे जी त हीअ त कोई बि ठाहे सघे थो। मां तव्हांखे जी बिल्कुलु। नाज़रीन विटामिन सी सां भरपूर आहे टैंक जी ड्रिंक, विटामिन डी सां भरपूर आहे ऐं ज़िंक सां भरपूर आहे। एनर्जेटिक ड्रिंक ऐं एनर्जेटिक रमज़ान चयो वञे थो ऐं हीअ टैंक बिल्कुलु तयारु आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु रेडी आहे। हाणे तव्हां बिस्मिल्लाह। ज़बरदस्त असलम साहब, तव्हां टैंक तयारु करे वरितो आहे। अलम साहब, नंढो मुख़्तसिर मुंहिंजो सुवालु आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल सादिक़ अल अमीन चयो वियो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे लक़ब ॾिनो वियो, ईमानदारी जे हवाले सां असां गुफ़्तगू तव्हां कयो असांजे तमामु नाज़रीन सां। जी इंसान जी तमामु तर ख़ूबियुनि में जेका बुनियादी ख़ूबी आहे उहो सच ॻाल्हाइणु आहे ऐं कूड़ खे तर्क करणु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सचाई जी गवाही ऐं कूड़ खां पासे ते हुजण जी गवाही न सिर्फ़ु मुसलमान यानी ऐलान नबूवत खां पोइ बल्कि नंढपिण खां वठी जेके कुफ़ार जेके यहूद हुया उन्हनि पंहिंजे पर में पाण ई सभ खां पहिरीं गवाही ॾिनी ऐं इहो ऐलान कयूं असांजे सॼे मुआशिरे में, असांजे ख़िते में, असांजे क़बीले ख़ानदाननि में सभ खां वधीक जेको सचार ऐं जेको अमानतुनि जो अमीन, अमानतुनि जो ख़्यालु रखंदड़ जेको शख़्स आहे उहा ॿी का ज़ात न हज़रत अब्दुल्लाह जो पुटु हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। इन करे पंहिंजूं अमानतूं बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि रखाईंदा हुया ऐं पंहिंजा फ़ैसिला बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां कराईंदा हुया, छो जो उन्हनि खे इहा ख़बर हुई
जेको सच ॻाल्हाईंदड़ आहे इन में सचाई जी ख़ूबी बि आहे, इन में अदल ऐं इंसाफ़ जी ख़ूबी बि आहे। हीअ कूड़ खां बि परे आहे ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती खां बि परे आहे। जॾहिं मशहूरु वाक़ियो जेको असांजे सिलेबस जे प्राइमरी जे किताबनि में बि मौजूदु शायदि अॻु में हुयो, हींअर ताईं हूंदो, जॾहिं कुफ़ार जा सरदार पाण में उन्हनि जे इख़्तिलाफ़ थियो, हिकिड़े चयो त हजर असवद बैतुल्लाह ते मां रखंदुसि, ॿिए चयो न मां रखंदुसि। पोइ ॿिन्ही फ़ैसिलो कयो कबीलनि त असां सरदारनि इहो फ़ैसिलो कयो त सुभाणे सभ खां पहिरीं जेको बैतुल्लाह में शख़्स दाख़िलु थियो उहो असांजो फ़ैसिलो कंदो, उनजो फ़ैसिलो असां सभिनी खे मंज़ूरु आहे। ॿिए ॾींहं ते लिकी वेठा, ॾिठाऊं त अचानक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमूदार थिया, तशरीफ़ वठी आया, सभिनी जी ज़ुबान तां इहा रड़ निकिरी वई, हुवल सादिक़ो वल अमीन, इहो त सच ॻाल्हाइण वारो ऐं अमानतुनि जो अमीन आहे, इहो असांजो सही फ़ैसिलो कंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको फ़ैसिलो फ़रमायो, सभई न सिर्फ़ु उन ते राज़ी थिया बल्कि उन ते ख़ुशी जो इज़हार कयूं ऐं उन फ़ैसिले में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी जेके पाण में नफ़रत कनि पिया, पाण में शीरो शकर करे सभिनी खे इतिहाद जी हिकिड़ी सूरत में क़ाइमु करे छॾियऊं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सीरत मुबारक ते अगरि असां गौर करियूं था त पाण न सिर्फ़ु सिद्क़ ऐं सचाई खे अख़्तियार कयूं बल्कि पंहिंजी उम्मतिन खे बि इहो फ़रमायूं त सच जो जेको रस्तो आहे इहो ई जन्नत जो रस्तो आहे। जेको सचाई अख़्तियार कंदो आहे अल्लाह ताला उन खे सिद्दीक़ लिखी छॾींदो आहे ऐं जेको सिद्दीक़ जंहिंखे अल्लाह ताला लिखे उहो शख़्स जन्नत में दाख़िल थींदो आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। वधीक गुफ़्तगू जारी रहंदी, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो ऐं BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, ऐं उनखां अलावा क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। ऐं उनखां अलावा टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि काॾे न वञिजो नाज़रीन, ॾिसंदा रहिजो अवां जी पंहिंजी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं उनखां अलावा वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो अज़मत रमज़ान सां सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। ऐं असां वटि महिमान तशरीफ़ फरमा आहिनि। मां घणो वक़्तु नथी विझायां ऐं हादिया असां सां मौजूदु आहे। हादिया आपसे नातिया कलाम में सुनना चाहूँगी। हादिया जी बिस्मिल्लाह कीजिए। कैसा वो समा होगा कैसी वो घड़ी होगी जब पहली नज़र उनके रोज़े पे पड़ी होगी जब पहली नज़र उनके रोज़े पे पड़ी
रखना हर जा पे मलाइक की बारात खड़ी होगी, हर जा पे मलाइक की बारात खड़ी होगी। वाबस्ता जो हो जाए सरकार के कदमों से, वाबस्ता जो हो जाए सरकार के कदमों से, हर चीज ज़माने की कदमों में पड़ी होगी। कैसा वो समा होगा, कैसी वो घड़ी होगी। माशाल्लाह माशाल्लाह ख़ूबसूरत आवाज़ हादिया जो माशाल्लाह मां ताईं नाज़रीन हादिया जो आवाज़ पहुतो। हादिया पाण बि ॾाढी प्यारी आहे, आवाज़ बि संदसि ॾाढो ख़ूबसूरत आहे। असलम साहब तव्हां खां चांहि तयारु कराईंदासीं। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि जी, टपाल मेज़बान ज़बरदस्त। हींअर असां रेडी कंदासीं, छो जो असां इहे महिमाननि जे लाइ ख़ासि हूंदी आहे। मुंहिंजे लाइ त ज़्यादातर ख़ासि थी वई आहे, मां त हिनखे शौक़ु सां माना रोज़े खां पोइ त माना कंटिन्यू खपे मूंखे माना जे बिल्कुलु बिल्कुलु। हीअ न हूंदी त हिन खां सवाइ ॼण असांजे लाइ माना मूंखे यादि आहे स्टार्टिंग में जॾहिं ऑफ द कैमरा हुयासीं पाण त तव्हां चई रहिया हुयव त जॾहिं सहरी जो टाइम हुजे, इफ़्तारी जो टाइम हुजे त टपाल मेज़बान जो हिकिड़ो कप ॾाढो ज़रूरी हूंदो आहे मुंहिंजे लाइ। जी बिल्कुलु, ऐं स्ट्रॉन्ग कप तव्हां चांहि जो रेडी कयो आहे। जी हा ओके जी, ज़बरदस्त। ऐं हिन तरफ़ असां वटि अलमत साहब मौजूदु आहिनि। अलमत साहब खां असां मैसेज वठंदासीं। जी अॼु जी ट्रांसमिशन में अलमत साहब तव्हांजो मैसेज आख़िर में। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत ऐं अख़लाक़ करीमा खे मद्देनज़र रखंदे असांजा जेके बि व्यूअर्स आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, अगरि असां चाहियूं था सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत मुबारक ते अमल करियूं त सभिनी खां पहिरीं असांखे पाण में इहा ख़ूबी पैदा करणी पवंदी। असां कॾहिं बि वॾो हुजे नंढो हुजे पोढ़ो हुजे कहिड़ी बि उमिरि में हुजे असांखे बदतमीज़ी ऐं बदतहज़ीबी न करणी आहे। कंहिं सां बि, कंहिं इंसान सां बि, कंहिं जानवर सां बि कॾहिं बि असां बदतमीज़ी न कयूं। इहो ई पैगाम रोज़े में असांखे आला मंज़िल ते फ़ाइज़ कंदो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत मुबारका खे जे असांखे क़रीब कंदो। सुभान अल्लाह, माशाल्लाह जी, ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। आई एम मच थैंकफुल टू यू। मुंहिंजी इंटायर टीम थैंकफुल आहे। तव्हां रोज़ जी बुनियाद ते असांखे पंहिंजो वक़्तु ॾींदा आहियो, असांजी ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बणाईंदा आहियो। दीन इस्लाम जी रोशनी में जेका बि गुफ़्तगू तव्हां कंदा आहियो यकीनन ख़ूबसूरत गुफ़्तगू असांजे नाज़रीन ताईं पहुचंदी आहे। ऐं अलमत साहब तव्हां कोइस जा मेहमान बणिजा। सैयदा हदीसा आप मेहमान बनिए GFS बिल्डर्स की, तव्हां जे साम्हूं गिफ्ट पैक मौजूदु आहे। मां तव्हांजी बि थैंकफुल आहियां। ऐं हादिया सैयदा हादिया नूर असांजे प्रोग्राम में नाज़रीन मौजूद रहियूं। ये नेल्सन का गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा। नाज़रीन नेल्सन पैंट्स जे हवाले सां जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त नेल्सन पैंट पाकिस्तान जो आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं उन खां अलावा 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पैंट फ़राहम करे रहियो आहे। छाकाणि त नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हांजे लाइ तव्हांजो घर सभ खां वधीक ख़ूबसूरत आहे। उन खां अलावा असां वटि डिफरेंट गिफ्ट बॉक्सिस आहिनि, उन्हनि में
डिनर सेट बि मौजूदु आहे जेको तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रहियो हूंदो। नाज़रीन, उन खां अलावा अॼु जी ट्रांसमिशन में असां सां गॾु मौजूदु रहियूं आहिनि सुमैरा जुनैद। सुमैरा GFS बिल्डर्स का ये गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा ऐं आउं तव्हांजी बि थैंकफुल आहियां, तव्हां आया असांजी ट्रांसमिशन में, तव्हां टाइम ॾिनो पंहिंजो। सैयद शहबाज़ कासमी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु रहिया, ट्रांसमिशन में ख़ूबसूरत आवाज़ हिननि जो असां शामिलु कयोसीं। तव्हां सां GFS बिल्डर्स जो ही गिफ्ट बॉक्स वेंदो। ऐं तव्हांजी बि थोराइती आहियां, तव्हां पंहिंजो रोज़े में असांखे टाइम ॾिनो आहे। ख़ूबसूरत आवाज़ आहे माशाअल्लाह सभिनीनि नात ख़्वाननि जो। ऐं हिन तरफ़ असलम भाउ मौजूदु आहिनि जेके टपाल मेज़बान तयारु करे चुका आहिनि। तव्हांजी बि आउं थैंकफुल आहियां, रोज़ जी बुनियाद ते तव्हां असांखे टाइम ॾींदा आहियो। जेको ख़ूबसूरत किचन आहे, सेटिंग आहे, ओवरऑल सेटअप में हथु असलम भाउ जो मौजूदु हूंदो आहे। हूअं बि असां सां हर वक़्तु असलम भाउ मददगार रहंदा आहिनि, मौजूदु रहंदा आहिनि, हर वक़्तु लबैक चई करे। नाज़रीन, हींअर मावा खां इजाज़त वठंदसि, मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त। ओवरऑल जेका ट्रांसमिशन अॼु जी अव्हां ताईं पहुती आहे उनमें भरपूर सहकार मौजूदु रहियो। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं भरपूर सहकार असां सां अॼु जी ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में मौजूदु रहियो। नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो, नेल्सन पैंट अलामर जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि मशवरो करे सघो था, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो, ज़िंदगी जा तमामु रंग यकीनन हसीन हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि। टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर अॼु जी ट्रांसमिशन में सहकार मौजूदु रहियो। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं डिफरेंट फ्लेवर्स अचनि था, ॾाढा ज़बरदस्त फ्लेवर्स मौजूदु हूंदा आहिनि। विटामिन C सां भरपूर आहिनि, विटामिन D सां ऐं ज़िंक सां टैंक जी ड्रिंक भरपूर आहे। नाज़रीन, क्विज़ जो अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु रहियो। हक़ीक़ी ज़ाइक़ो, हक़ीक़ी ख़ुशी सां ऐं भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रहियो। वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया, नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु रहियो। अॼु जी ट्रांसमिशन में वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु रहियो। डिफरेंट गिफ्ट बॉक्स बि फॉर्मी जा आहिनि, डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, तव्हां कंहिं बि शॉप तां आसानी सां वठी सघो था। ऐं उन खां अलावा GFS बिल्डर्स जो अॼु जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु रहियो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड GFS बिल्डर्स। नाज़रीन, भरपूर अॼु जी ट्रांसमिशन में सहकार मौजूदु रहियो आहे। टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान, सो पंहिंजी दुआउनि में भरपूर असांखे यादि रखंदा। तव्हां यकीनन इफ़्तारी जो वक़्तु क़रीब आहे, तव्हां पंहिंजे दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदव, पंहिंजी दुआउनि में असांखे असांजी समूरी टीम खे यादि रखंदव, मूंखे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखिजो यादि। अल्लाह निगहबान ऐं वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ तोहफ़े तौरु तव्हां ताईं पहुचाईंदासीं सुमैरा जुनैद जो। जी सुमैरा, बिस्मिल्लाह कीजिए। आपकी निस्बत के तीर जितने भी हम पे चलते हैं, ये करम है हुजूर का हम पर, आने वाले अज़ाब टलते हैं और भरते हैं झोलियां सबकी कि वो समझते हैं बोलियां सबकी, वही भरते हैं झोलियां सबकी कि वो समझते हैं बोलियां सबकी। आओ दरबार मुस्तफ़ा को चले, आओ बाजार मुस्तफ़ा को चले, गम खुशी में वहीं पे ढलते हैं, ये करम है हुजूर का हम पर कि आने वाले अज़ाब टलते हैं।
اور اب ہمیں کیا کوئی گرائے گا کہ ہر سہارا گلے لگائے گا. اب ہمیں کیا کوئی گرائے گا ہر سہارا گلے لگائے گا. ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں, ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں کہ گرنے والے جہاں سنبھلتے ہیں. روک لیتی ہے آپ کی نسبت کہ آقا تیر جتنے بھی ہم پہ چلتے ہیں.